आई बियो घोट मंसूर हुलियो साहब। शोभान सोहो साहब उन्हनि जी फरमाइश। खान जफर सोहो साहब जेके जेके मोहम्मद बख्श जा भाई रहन उन्हनि के वेलकम कयूं था जेके असांजे प्यार महफिल में शरीक थिया। मोहम्मद बख्श साहब जी महिरबानी। फौजी मुजाहिद साहब उन्हनि जी फरमाइश। शहबाज कलोड़ो उन्हनि जी फरमाइश। हिन कलाम जिला फरमाइश थी असां जा आयल मेहमान। हेलो अली आजम साहब उन्हनि जी फरमाइश। मुखे पसंद जो माण्हू मिलियो आ मुंहिंजो